अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, सिंध मज़हबी रवादारी अमून ऐं सूफ़ी मनशन जी धरती रही आहे, जिन में शाह लतीफ़, कलंदर, सचल, सामी, रखियल, बुडल, बेदल, हमल फ़कीर खां वेंदे वतायो फ़कीर ऐं वताए फ़कीर खां वेंदे उॾेरे लाल ताईं सभु मज़हबी हवाले सां मोहबत जो दर्स ई ॾींदा रहिया आहिनि। पर हाणे जेके वाक़िया थी रहिया आहिनि से इंतहाई ख़तरनाक आहिनि। सूफ़ियुनि जी धरतीअ ते हिंदू बिरादरी खे हिसाइण वारा केतिरा ई वाक़िया थी चुका आहिनि। ज़ोरी मज़हबनि खे मटाइण खां वठी भूरे बील वारे वाक़िए खे ॾिसिजे ऐं धर्मशाला ऐं मंदरनि खे बाहि ॾियण वारनि वाक़िअनि खे ई ॾिसिजे त अंदाज़ो थींदो त कहिड़ी तरह मज़हबी बाहि ऐं नफ़रत खे वधाइण जी कोशिश कई पई वञे। न रुॻो एतिरो, पर ॿियो त मज़हबी पासो इहो बि आहे त मुसलमाननि जी इबादतगाहनि खे पिणु निशानो बणायो वेंदो रहियो आहे, जंहिंमें अब्दुल्ला शाह क़ाज़ी जी मज़ार वारो वाक़ियो ॾिसिजे या जैकमाबाद या शिकारपुर वारा वाक़िया ई ॾिसजनि त अंदाज़ो थींदो त मज़हबी फ़िरके वारियत जी हिकु बाहि भड़की उथी आहे। अॼोके प्रोग्राम में हिन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां सां महिमान आहिनि रवि डावाणी साहब, सेक्रेटरी जनरल आल पाकिस्तान हिंदू पंचायत, वॾी महिरबानी अव्हां जी। असांजा ॿिया महिमान आहिनि नवाज़ लीग जा अक़लियती अॻवान खियलदास कोहिस्तानी, वॾी महिरबानी अव्हां जी बि। असांजा टियां महिमान आहिनि पीपल्स पार्टी जा MPA इंजीनियर पैसूमल उकराणी साहब, वॾी महिरबानी अव्हां जी, ऐं प्रोग्राम में आया। रवि साहब, पहिरीं मां तव्हां खां शुरू करणु चाहींदमि त सिंध में वेझड़ वारनि ॾींहंनि दौरान जेके अक़लियतनि जी इबादतगाहनि ते हमलनि जा वाक़िया थिया आहिनि, इंतिहाई तशवीश जोगी ॻाल्हि आहे। इन ते तव्हां छा चवंदव? इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे ऐं इन ते बि असांजी काफ़ी तशवीश आहे इन लिहाज़ खां। ऐं जॾहिं खां वठी इहे वाक़िया शुरू थिया आहिनि, जेको रिसेंटली जेको जंहिंखां स्टार्ट वरितो वियो आहे, काफ़ी गैप हर 2-3 सालनि खां पोइ या साल में इहे तसलसल आहिनि वाक़िअनि जो। उन खां पोइ बि रिसेंटली जेको ही वाक़ियो थियो जंहिंमें हाणे कुझु ॾींहंनि में इन्हनि में तेज़ी अची रही आहे, हिक ॿिए पुठियां थी रहिया आहिनि। इहा का मूंखे जेका नज़र अचे थी का हिकु साज़िश आहे जंहिंजे करे जेका मिनारिटीज़ जेका अॻे ई डिस्टर्ब वेठी आहे, जेका बेसिकली असांजी हिंदू कम्यूनिटी कारोबारी कम्यूनिटी आहे। उन्हनि खे पंहिंजे कारोबार सां ई जेको हुनजो हूंदो आहे त उहो कारोबार ते कंदा आहिनि, पर उन्हनि खे ज़हनी तौरु उन्हनि जी इबादतगाहनि खे डिस्टर्ब करे, उन्हनि खे साड़े, उन्हनि जी असांजी मूर्तियुनि खे जेका ड्राए डिस्ट्रॉय करे उन्हनि खां उनखे ज़हनी तौरु मफ़लूज कयो थो वञे ऐं उन्हनि खे इहो महसूसु थो करायो वञे त तव्हांजे लाइ हाणे हिते जॻह न आहे, तव्हांखे हितां या त मुल्क छॾियो या जेको आहे त उन जे हिसाब सां। असां गवर्नमेंट जे हवाले सां बि जेको आहे त कंहिं जॻहियुनि ते उन्हनि जो किरदारु काफ़ी पॉज़िटिव रहियो आहे। जीअं असां लाड़काणे वारे वाक़िए में जीअं असांखे इमीडिएटली ख़बर पई राति जो तक़रीबन 11:30 बजे त असांखे ख़बर पई त हीउ वाक़ियो थियो आहे। असां फ़ौरन अदी कल्पना खे मां लाइन ते वरितो त हीअ अदी इहा ई ॻाल्हि कई त जेको आहे त उते असां मां पहुती न आहियां, पर मूंखे इहा ख़बर पई आहे त मां उते पहुचां थी, तव्हां महिरबानी करे रेंजर्स डिप्लॉय कयो आहे जेको बि। उन वक़्तु मां मुकेश कुमार चावला साहब ऐं ईश्वर लाल, असांजो वाइस प्रेसिडेंट निर्मल ज्ञानी साहब, चारई इमीडिएटली गॾु थियासीं ऐं इमीडिएटली उन ते एक्शन कयो। मुकेश कुमार चावला उन वक़्तु अदी फरियाल टालपुर सां ॻाल्हायो, CM साहब सां ॻाल्हायईं ऐं इमीडिएटली उनखे जेका रेंजर्स डिप्लॉय करण जी आर्डर्स हलिया विया, जेके असां ऐं उन खां पोइ सुबुह जे 5 बजे ताईं उन्हनि जो जेको विषय जेके ॿिया जेके उन जा पंचायत जा माण्हू हुया उहे बि असां सां कॉन्टेक्ट में हुआ। जॾहिं धर्मशाला ॿिनि जंहिंखे उन खां पोइ 3 हिकिड़ी जेका असांजो मंदरु हुयो उनजे तरफ़ फॉरवर्ड थिया त उन इमीडिएटली उनखे पुलिस टेक ओवर करे वरितो ऐं उनखे रोकियो वियो। ईअं न आहे त जेको आहे त आल पाकिस्तान हिंदू पंचायत जीअं अचे थो त हू जेको आहे त ड्राइंग रूम जी सियासत कनि था या उन असां जेको पोयनि 2 सालनि में असांखे आल पाकिस्तान हिंदू पंचायत खे वजूद में आयो थियो। 2 सालनि में असां काफ़ी अहिड़ा कम कया आहिनि जंहिंमें असां छोकिरियूं वापसि करायूं आहिनि। जेकॾहिं मंदर जो हाणे एबटाबाद जो हिकिड़ो वाक़ियो हुयो, उहो एबटाबाद जो मंदरु असां वापसि वरितो आहे, उनखे औकाफ़ जे वारे नेगोसिएशन थियनि पियूं। इन खां अॻु में पेशावर में हिकिड़ो वाक़ियो थियो मंदर में, उहो डोड़ियो वियो, ठाहियो वियो, उनखे असां CM खे कॉन्टेक्ट वठी उते कयो। त हिन वाक़िए में बि असां इमीडिएटली असां जेके बि असां छाकाणि आल पाकिस्तान हिंदू पंचायत हिकिड़ी वाहिद फोरम आहे जेको पार्लियामेंट जे तरह हिकिड़ो ब्रिज कमु थो, आम माण्हू ऐं ब्रिज जो कमु करे थो पार्लियामेंट जे विच में। असां वटि न को पीपल्स पार्टी जो मतिलबु आहे, न नून लीग आहे, न काफ लीग आहे, न ॿियो की जॻह पार्टी आहे। सिर्फ़ु असां वटि जे हाणे ईश्वर लाल आहे काफ लीग जो आहे, जेका प्रिया ईश्वर आहे MNA जेका हुनजी आहे काफ लीग जी, दर्शन लाल आहे जेका सेनेटर हरिराम के, सभु असां वटि हिकिड़े फोरम ते जंहिंखे बि कॾहिं प्रॉब्लम थिए थो इमीडिएटली टेकअप कयो वञे थो। ऐं इन हिसाब सां वरी जेको असांखे उनखे अञा मस रोकियोसीं त ख़बर पई त डंबालो में थियो आहे। असां डंबालो में जीअं ख़बर पई हो राति जो माना ॾींहं जो वाक़ियो थियो, साईं हरिराम किशोरीलाल साहब खे हुते असां सेनेट जे इजलास में मां उनखे रिंग करे उनखे वापसि माना PS खे ॿुधायो, उन इमीडिएटली टेकअप कयो। उन DIG सनाउल्ला साहब सां सरफराज़ नवाज़ शेख हो, उन्हनि खां अगरि उते कंदो त उते असां जेको मुक़ामी सरदार हो ताजमंद किशकोरी साहब, असां उनखे इन्वॉल्व कयो ऐं उनखे हिकिड़ी लेवल ते पहुचायोसीं। अहिड़े ई नमूने जेको आहे त हैदराबाद जो वाक़ियो थियो, वरी जेको आहे कल्ह जेको आहे परम बार जो थियो आहे। जेतिरी असांखां पुॼे थी आल पाकिस्तान हिंदू पंचायत पंहिंजी जॻह ते कमु करे रहे थी, पर इन जे लाइ असां गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कंदासीं त इहे कमु करण सां हाणे कुझु नथो थिए। असां जेको हिकिड़ो वाक़ियो थी थो वञे
उन खां पोइ असां एक्ट था कयूं। असांजी इंटेलिजेंस एजेंसीज़, असांजा जेके ॿिया इदारा आहिनि जेके हर मतिलबु गवर्नमेंट जो बैकबोन हूंदा आहिनि, त उहो उनखे अॼु 9/11 जो वाक़ियो थियो आहे हिकिड़ो, उन खां पोइ उते कोई वाक़ियो न थियो आहे। इन खां पोइ अॼु ॾींहं ताईं असांजा वाक़िया तसलसल सां थी रहिया आहिनि, त उनजे छो न असांखे अॻ में ख़बर पए थी जो असां उनखे रोकियूं। खेलदार साहिबु, हिते मां तव्हांजो मौक़िफ़ वठणु चाहींदमि त लाड़काणे जो वाक़ियो अञा थधो ई न थियो, उन खां पोइ हिक ॿिए पुठियां ॿिया वाक़िया थींदा रहनि था, तव्हां इन सूरतहाल ते कीअं तर्जुमो कंदो? आउं सम्झां थो हिकिड़ी त सोच अॻे असां वटि कुझु सालनि खां मौजूदु आहे त सिंध जे हिंदू बिरादरी खे डिस्टर्ब कजे। पोइ ज़ाहिर हिंदू माण्हू जेको हीणो आहे बेसिकली हुनजी ब्लेड में इहो शामिलु आहे, तूं हथियार नथो खणे, विड़ी नथो सघे, हुन वटि हिकिड़ो ऑप्शन आहे त उहो लॾे थो वञे। तव्हां ॾिसो 47 खां अॻु पोइ जेके माण्हू लॾे विया, ऐं हाणे जो उत्तर सिंध मां वॾी ललपराण थी कराची अचनि पिया, त उन में हिकिड़ी इहा सोच मौजूदु आहे, हालतूं ख़राबु आहिनि, असां छो न मुल्क छॾे वञूं। त इहा हिकिड़ी सोच हिकिड़ी कराइण वारी ऐं हिकिड़ी मायूस कंदड़ में मौजूदु आहे। पर हीउ जेको लालकाणे वाक़ियो थियो, इन में जेको अधी कल्पना जी स्टेटमेंट आई आहे ऐं जेको असां बि उते चेक करायो, आउं सम्झां थो इन में प्रताप राय जो जेको एतिजाज थियो उनजो बि थोरो रंग शामिलु आहे, त जीअं हिंदू बिरादरी खे थोरी पनिश कजे उते उन्हनि खे जेको उन्हनि एतिजाज कयो। हालांकि एतिजाज सिंध लालकाणे समूरनि माण्हुनि गॾिजी कयो, सिर्फ़ु इहो हिंदू पंजाब न कयो, ॿिया बि उते स्टेक होल्डर मौजूदु हुआ। त उहो वाक़ियो उन तसलसल में थियो आहे। जेको हैदराबाद ऐं पारब्रम ते थियो आहे, इहा असीं सम्झूं था हिकिड़ो इंटरनेशनल सिनेरियो। हींअर भारत में जेकी इलेक्शन थिए पई त उते मोदी जेको अचे पियो, त उहो उनजी सॼी कैंपेन पाकिस्तान ऐं मुस्लिम जे ख़िलाफ़ु आहे। त थी सघे थो, माना असांखे हिकिड़ो शक आहे त उहो इंटरनेशनल सिनेरियो आहे त पाकिस्तान में अहिड़ा वाक़ा थियनि त असीं उन ॿाहिरीं क़ुवतनि खे रद्द नथा करे सघूं। असांखे इन ॻाल्हि ते बि असांजी सरकार खे, असांजी रियासत खे, असांजे इदारनि खे सोचणु खपे। इहो असां वटि हिकिड़ो आम बयानु थी वियो आहे न, असां अगरि का अमन अमान जी सूरतहाल आहे त उन में बि असां इहो चई पंहिंजी ज़िमेदारी खां आज़ाद थी था वञूं, त ॿाहिरें हथ खे असां नज़रअंदाज़ नथा करे सघूं। पर इहा असां इंटरनल असां हथ ॻोल्हण जी कोशिशि कई आहे। बिल्कुलु, ॾिसो लालकाणे ते जुडिशनल इंक्वायरी थिए पई, शहरनि में इहे वाक़िया थियनि। ॿी ॾिसो, हाणे जीअं नवाज़ लीग जी हुकूमत वफ़ाक़ में आहे, त मूं पहिरें ॾींहुं जॾहिं लालकाणे वाक़ियो थियो, मूंखे राति जो रवि दवाणी मूंखे 2 बजे निंड मां उथारियो, त सुबुह जो जीअं 8 साढे 8 बजे मूं PM हाउस में फ़ोन कई, त मूं उन्हनि खे आगाह कयो, त प्राइम मिनिस्टर साहिब खे आगाह कयो त हीउ लालकाणे में इशू थियो, जेको हिंदू बिरादरी तमामु ॾेका पखिड़ियल आहे, तव्हां को एक्शन खणो। त हुननि असां यकीन ॾियारियो, उन्हनि पंहिंजी कार्रवाई बि कई, चीफ सेक्रेटरी सां ॻाल्हायो। हालांकि 18वीं तरमीम खां पोइ मिनारिटी जी वज़ारत सिंध में आहे, अमन अमान जो मसइलो सूबनि जो आहे, पर पोइ बि प्राइम मिनिस्टर उन खां गाफ़िल न आहे। प्राइम मिनिस्टर पंहिंजूं ज़िम्मेवारियूं ऐं उन उते स्टेटमेंट बि ॾिनी ऐं उन इक़ामात बि जारी कया फौरी तौर ते। त मतिलबु वफ़ाक़ बि हिन सां गॾु आहे, हिंदू बिरादरी, वज़ीर आज़म बि असांजो गॾु आहे, सिंध गवर्नमेंट बि एक्शन खयो। त तव्हां हिनखे हिन सां शइ सां बि जोड़ियो। ॾिसो, सिंध में ॿिया बि वाक़ा थियनि, सिंध में अमन अमान जो जनरली इशू आहे, ऐं सिंध गवर्नमेंट उन शइ खां उनजे हैंडल न करे सघी, उनखे कंट्रोल न करे सघी। पोइ ज़ाहिर जॾहिं ॿिया मसइला थियनि था, हिकिड़ी सिंध में ओवरऑल अमन अमान जा मसइला आहिनि, त पोइ हीउ बि हिकिड़ो इशू थिए थो। उनखे इहो रुॻो ॻंढणु हिन सां न। तव्हां कल्ह ॾिसो, रुस्तम में लखी गुलाम शाह में वाक़ियो थियो, 7 माण्हू माना इंसानी जानियूं ज़ाया थियूं। असां हिंदू आहियूं, पर असीं सम्झूं असां सिंधी आहियूं, असांखे उन्हनि जो बि दर्दु आहे, असांखे उन्हनि जो बि ॾुख थिए थो। जॾहिं क़ीमतियूं जानियूं ज़ाया थींदियूं थियूं त हुकूमत खे एक्शन खणणु खपे न, सिंध गवर्नमेंट खे एक्शन खणणु खपे। त आउं सम्झां थो इहो फेल्यूर आहे गवर्नमेंट जो। प्रिंसिपल साहब, तव्हां छा चवंदो हिन वाक़िए ते? गवर्नमेंट जी सिर्फ़ु स्टेटमेंट अची वञणु, मज़मती बयान अची वञणु, या कार्रवाई जो हुकुमनामो जारी करण काफ़ी हुजे थो? छो त हैदराबाद वारे वाक़िए में जो DIG नोटिस वरितो, हद जे थाणे जो SHO बि मुअतल थियो, पर उनजे बावजूदि तव्हां सम्झो था इहो काफ़ी आहे, एतिरी कार्रवाई थियणु घुरिजे? ज़ाहिर आहे, हुकूमत कमेटी ठाहींदी, इंक्वायरी कंदी, ऐं ॿियूं जेके असांजूं मज़हबी जायूं आहिनि उन्हनि खे प्रोटेक्शन ॾियारींदी। ऐं सम्झां थो हैदराबाद में सनाला साहिबु DIG आहे, उहो इंक्वायरी करे रहियो आहे। असीं सम्झूं था उनजा मुस्बत नताइज निकिरंदा। तव्हां चओ कल्हो की पारब्रम ते जेको कल्ह सुबुह जो वाक़ियो थियो आहे, इहो तमामु अफ़सोसनाक वाक़ियो आहे। पारब्रम में हिकिड़ी अहिड़ी दरगाह जितां हिकिड़ी कुदरती जोत निकिरंदी आहे, जेका हिंद सिंध में मशहूरु आहे। हिते असांजा लखें मज़हबी माण्हू ईंदा आहिनि, त्योहार ॾिसंदा आहिनि अची। उते कल्ह ॾींहं जो अदी फरियाल साहिबा बि मौजूदु हुई। अदीअ जी मौजूदगीअ में उहे 4 माण्हू, उनजे इंस्ट्रक्शन ते उहे 4 माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि। उहे 4 ई माण्हू जेल में आहिनि, ऐं असीं उमेदु कयूं था त इन्हनि खे जल्द बि जल्द सज़ा बि मिलंदी। ऐं असांजो चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहिबु, उनखे तमामु घणी ॻणती आहे त अक़िलतनि मां मायूसी ख़तमु थिए, ऐं आसिफ अली ज़रदारी साहिब खे बि
इन ते चिंता आहे थोड़े त जो अमुन अमान हिकिड़ो सूबाई मामिलो आहे, पर सिर्फ़ु ॻणती ऐं चिंता या नोटिस जारी करणु त मुंहिंजे ख़्याल में काफ़ी कोन्हे। जीअं हाणे त खेलदास साहब इहा ई ॻाल्हि करे थो त सूबाई मामिलो आहे, सूबे खे फौरी तौरु एक्शन वठणु घुरिजे। आम अमुन अमान जी सूरत हाल खां इलाही डिफरेंट मामिलो आहे। एक्शन ॾिसो न तव्हां लाड़काणे जो वाक़े सां तव्हां ॾिसो असांजी पीपल्स पार्टी सॼी उते मौजूदु हुई, असांजा लीडर उते हुआ, उन्हनि तमामु घणी अचीवमेंट कई ऐं जेके बि ग्रुप हुआ उन्हनि सभिनी खे सॾाए विहारे हिकिड़े फ्लोर ते ॻाल्हियूं कयूं, उन खां पोइ अमन अमान उते क़ाइमु थियो। रही ॻाल्हि असांजा वज़ीर अला सिंध जो साईं क़ाइम अली शाह साहिबु तमामु हिकिड़ो बहादुर वज़ीर अला आहे, उहो कोशिशूं वठी रहियो आहे हिंदुनि मां बेचैनी ख़तमु थिए। रवि साहब तव्हां छा चवंदव त जेको नोटिस वरितो थो वञे सूबाई सतह ते, छो त सिंध सरकार त अमुन अमान जी सूरत हाल खे बहितर न करे सघी आहे, नंढनि शहरनि में मुख़्तलिफ़ वाक़िया थियनि था, पर हीअ जेको वाक़िया थियनि था मज़हबी फ़साद, तव्हां सम्झो था त आम जेका जनरल क़त्ल गारतगिरी आहे, असां वटि क़बीलाई तकरार आहिनि, उन्हनि खां इलाही डिफरेंट आहे ऐं जेकॾहिं ख़ुदा न करे इहो वधे थो त इहो इंतिहाई ख़तरनाक बाहि जी सूरत इख़्तियार करे सघे थो। तव्हां हाणे अंदाज़ो लॻायो त जॾहिं खां इहे वाक़िया थिया आहिनि, मुंहिंजी तक़रीबन मां को 700 खां 800 टेलीफोन कॉल्स मूंखे इंटरनेशनल मीडिया जूं रिसीव थी चुकियूं आहिनि, जंहिंमें वॉल स्ट्रीट बि आहे, जंहिंमें BBC लंडन बि आहिनि। ऐं हिन वक़्तु सॼी दुनिया में, सॼी हिंदुनि में जेके दुनिया जा हिंदू आहिनि, उन्हनि में इहा शइ परेशानी त आख़िर छो थी थो वञे। ठीकु आहे, मिनारिटी ॿिए किथे बि आहिनि, उते बि थींदा आहिनि, पर हिकिड़ी अहिड़े क़िस्म में जेको सिक्वेंस कंटिन्यूअस अचे थी, कंटिन्यूटी अचे थी, ऐं हिकिड़ी बाहि लॻे थी त उहा कंटिन्यू हलंदी थी वञे। ऐं सिर्फ़ु नोटिस वठणु या सिर्फ़ु जेका हो करणु, मां वरी बि चवंदुसि त भई इनखे 9/11 जे वाक़े खे तव्हां नोटिस वठी करे उते पोइ बाद में को वाक़ियो न करणु न विया, या जेकॾहिं लंडन में जेकॾहिं को ट्यूब जो वाक़ियो थियो आहे त उन खां पोइ उते को बि वाक़ियो न थियो आहे। असां वटि आख़िर छा कहिड़ी शइ जी कमी आहे? असां एटमिक पावर कंट्रीज़ आहियूं, एटमिक मालिक में शामिल आहियूं। अच्छा, असां वटि एतिरी बि गैजेट्स कोन्हनि, असां वटि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट कोन्हनि, या छा असांजी टेक्निकल ट्रेनिंग में कोताही आहे, छा असांजी सिंसियरिटीज़ में कोताहियूं आहिनि? आहे कंहिं शइ जी त लैकिंग आहे न, उन लैकिंग खे असांखे पकड़णो आहे, असांखे कमज़ोरी, असांखे सोल्यूशन जी तरफ़ वञणो आहे त इहो जेको वाक़िया वरी न थियनि। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां वाक़िया थियण खां पोइ जाॻिनि था त उहो मसइले जो हल न आहे। उहो त हाणे हिकिड़े कंहिं माण्हू खे तव्हां मारे छॾियो, पोइ वञी हुन ते जेकॾहिं फातिहा ख़्वानी कयो वञे त उहो माण्हू त कोन जीअरो रहंदो न, उहो त माण्हू मरी वियो। पोइ हाणे बाक़ी उहा ॻाल्हि उन ते आहे त उन्हनि जे लाइ तव्हां कहिड़ा अॼु ताईं जेकॾहिं सिर्फ़ु कमेटी ठाहे उनखे, इहे त अहिड़ियूं हज़ारे कमेटियूं अॻु बि ठही पयूं आहिनि, हज़ारे को नतीजो कोन थो निकिरे। अॼु ताईं जेकॾहिं तव्हां लियाकत अली ख़ान खां वठो, भुट्टो साहिबा, भुट्टो साईं असांजे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु, बेनज़ीर भुट्टो साहिबु आहे, अॼु ताईं सिर्फ़ु कमेटियूं त ठाहियूं आहिनि। असां रिज़ल्ट अॼु ताईं तव्हांखे कंहिंजो रिज़ल्ट ख़बर पियो आहे त उनजो रिज़ल्ट छा निकितो? कमेटियूं त थोरो चवनि थियूं पियूं, पर रिज़ल्ट कोन थो अचे। असां चयो त रिज़ल्ट कढो, त उहो शइ जॾहिं रिज़ल्ट निकिरी ईंदो त असां कल्प्रिट खे कल्प्रिट चवंदासीं, जॾहिं कल्प्रिट खे कल्प्रिट चवंदासीं त असांखे ख़बर पइजी वेंदी हीअ कल्प्रिट आहे, पोइ असां हुन खां पासो कंदासीं ऐं हुनखे सेफ्टी मेयर्स बाद में खणंदासीं। पर हिन वक़्तु असांखे कल्प्रिट ई ख़बर नथी पए, सिर्फ़ु कमेटी ठाहे वरी उहा रिपोर्ट कॾहिं बि आम नथी कई वञे। उहा रिपोर्ट काॾे वञे थी, दस्तर में दाख़िल थी वञे, उहा केॾांहुं थी वञे? आम माण्हुनि खे तव्हां आणियो न साम्हूं त हुनखे ख़बर पए, कल्प्रिट खे साम्हूं आणियो, उहा कल्प्रिट कोन थो अचे, न रिपोर्ट साम्हूं थी अचे, नेट रिज़ल्ट इहो थो अचे त उहा ॻाल्हि वरी आई वई थी थिए, महीनो ॾेढ महीने खां पोइ ॻाल्हि थधी थी वई, हर शइ दरगुदर थी वई। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। खेलदास साहब, तव्हां खां मां पुछणु चाहींदुमि त सिंध सरकार हिन वक़्तु ताईं जेका कार्रवाई कई आहे, फौरी रद्द अमल त ज़ाहिर थिए थो, पर फौरी हिकमत अमली तरतीब नथी ॾिनी वञे, रिज़ल्ट किथे नज़र नथो अचे, हिक ॿिए पुठियां वाक़िया थींदा रहनि था। ऐं शुरू खां वठी इहा ॻाल्हि कई वञे थी त असां फौरी नोटिस वरितो आहे, जांच कमेटी ठाही आहे, बयानात अची था वञनि, मज़म्मत कई थी वञे, पर जेकॾहिं का मौसर कार्रवाई थिए हा, तव्हां सम्झो पिया त ॿिया वाक़िया न थी सघनि हा? न ॾिसो, सियासी इख़्तिलाफ़ या सियासी पार्टियुनि जो हिकिड़ो अलॻि, भले सिंध गवर्नमेंट में असां न आहियूं, पीपल्स पार्टी हुकूमत आहे। ऐं सम्झां थो हिन इशू ते पीपल्स पार्टी जीअं असांजे मिनारिटी वज़ीर ज्ञानचंद ईसराणी साहिबु, या पेसूमल उकराणी, लालचंद आहे, या नवाज़ लीग जा MNA भावनदास आहे, दर्शन लाल, उहे सभु हिन वाक़े ते फौरी तौरु पहुता हैदराबाद, ऐं हुन मिनिस्टर साहिबु हुन ते एक्शन बि खयो।
त ईअं असीं इहो बि नथा चऊं त असांजा MP MNA या वज़ीर खे सुता पिया आहिनि, उहे बिल्कुलु एक्टिव आहिनि। मूंसां वरी तव्हां सां ॻाल्हि कई ओवरऑल जेकी सिंध जो सिनेरियो आहे, सिंध जी जेकी अमन अमाल जी सूरत हाल आहे, तव्हां ॾिसो एतिरी हुकूमत वटि कैपेसिटी कोन्हे त हीअ मंदरनि खे हर मंदर खे सिक्योरिटी ॾेई सघे, छाकाणि असांजी पुलिस वज़ीरनि ऐं मुशीरनि ऐं सरकार जे प्रोटोकॉल में पूरी एतिरी पुलिस असां वटि आहे ई कोन। जेके हक़ीक़तूं आहिनि, इन खां तनक़ीद कोन थो कयां, हिकिड़ी हक़ीक़त आहे त ज़ाहिर जेकॾहिं हुकूमत सिक्योरिटी ॾींदी, कल्ह वाक़ो थियो 2 ॾींहं पुलिस उते मौजूदु हुई, अॼु उते पुलिस मौजूदु कोन्हे, त हिकिड़ो सिपाही अगरि मौजूदु बि हूंदो छा कंदो? त मक़सदु इनखे आउं सम्झां थो इनखे मज़हबी हमायंगी रवादारी सां, ऐं मूं मिनिस्टर साहब खे पीपल्स पार्टी जे मिनिस्टर अक़िलेती ज्ञानचंद ईसाणी खे मूं तजवीज़ ॾिनी त तव्हां सिंध में हिकिड़ो कॉन्फ्रेंस घुरायो या कन्वेंशन घुरायो, जंहिंमें सिंध जी सिविल सोसाइटी, मीडिया ऐं जेके स्टेक होल्डर पार्टियूं आहिनि, नवाज़ लीग आहे, पीपल्स पार्टी आहे, MQ, जेके बि सिंधी पार्टियूं कॉम्प्रेस पार्टियूं असांजूं आहिनि, या जेके ॿिया इन इशूज़ कमु कनि था, इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं, तव्हां उन्हनि खे घुरायो। हाणे इन ते डिस्कशन थियणु खपे, जेको इहे असांजा जेकी मज़हबी रवादारी में जेको रुखणो पए पियो, इन ते डिस्कशन थियणु खपे त हीउ छो पियो थिए, छाकाणि असांजे सिंध जो इहो तसवुफ़ असांजो तसवुफ़ त सूफ़ी आहे, असांजे माण्हुनि जो रहणी करणी असां में को वेछो आहे कोन, सिंधी हिंदू हुजे, सिंधी मुस्लमान हुजे, असां सदाईं गॾु रहिया आहियूं। ऐं हींअर बि जेतिरो हिंदूअ खे ॾुखु आहे, ऐं सम्झां थो असांजे मुस्लमाननि खे असांखे फीडबैक ॾियनि था, मैसेज कनि था, कॉल्स कनि था, उन्हनि खे बि असांजे इबादत गाहनि जो ओतिरो ॾुखु आहे। या जेकॾहिं को कंहिं ॿियनि मज़हबी मुस्लिम जे थिए थो, असांखे बि उनजो तकलीफ़ पहुचे थी। जेकॾहिं लालकाणे में इहो तव्हां ॾिठो 7 माण्हू कल्ह मरी विया, या हिकिड़ो ॿारड़ो पंहिंजे पीउ हुनखे मारे छॾियो, असांखे बि दर्द थिए थो। असीं सभु इंसानियत जा प्रचार कयूं था न, त असीं सम्झूं था इन ते डिबेट थियणु खपे। इहो सिंध गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी आहे। मिनिस्टर साहब खे असां रिक्वेस्ट कई त हिकिड़ो डिबेट थियणु खपे, उनमें पार्लियामेंटर सभु जेके स्टेक होल्डर विया आहिनि, इन ते ॻाल्हि ॿोल थियणु खपे, तॾहिं हिन मसइलनि जो हल निकिरंदो न। बाक़ी हाणे आयो, नोटिस वरितोसीं, मिनिस्टर साहब बि वियो, MPA साहब वियो, असीं बि वियासीं, असां MNA बि विया, उथी आया, वरी वाक़ो थी थो वञे, त इहो मुस्तक़िल जो हल न आहे। बिस्मिल साहब, जीअं कोहिस्तानी साहब ॻाल्हि कई त असां वटि पुलिस वज़ीरनि मुशीरनि खे प्रोटोकॉल ॾियण में पूरी आहे, असां वटि पुलिस एतिरी बि न आहे, पर पुलिस जो निज़ाम आहे, हिकिड़ो सिस्टम थाणा आहिनि, सिक्योरिटी जो निज़ाम ईअं बहितर नथो बणाए सघिजे त मशकूक माण्हुनि जी चुरपुर ते, उन्हनि जे अचण वञण ते जेको आहे सो नज़र रखी वञे? सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु नज़र रखी सघिजे थी। मां तव्हांखे ॿुधायां हैदराबाद जे हवाले सां, हाणे हैदराबाद में जेको मंदरु आहे उन खां थोरो ई अॻियां पुलिस स्टेशन बि आहे, पर हाणे वाक़िया करण वारा माण्हू अहिड़े टाइमनि ते अचनि था जिते का चुरपुर कान हूंदी आहे। सुबुह जो असर जो हर को माण्हू निंड पियो हूंदो आहे, पुलिस त ड्यूटी ते हूंदी ऐं पुलिस ड्यूटी त बिल्कुलु हूंदी आहे। तव्हांजी सही ॻाल्हि आहे, पुलिस ड्यूटी त हूंदी आहे, पर चवण जो मक़सदु इहो त सिंध में जेके बि असीं हिंदू रहूं था, असांजी सोच हिकिड़ी वापाराणी सोच आहे, ऐं असीं सम्झूं था त असीं सेफ आहियूं हिते, पर ही कुझु जेके वाक़िया थिया आहिनि उन्हनि खां पोइ असांजे हिंदुनि में तमामु घणी बेचैनी आहे। उन्हनि अॻे बि असां बि ख़त लिखिया आहिनि, ॻाल्हाया आहियूं पंहिंजे होम डिपार्टमेंट सां, खोड़ मरतबा ॻाल्हाया आहियूं त असांजे हिंदुनि जी जेके बि इबादत गाहूं आहिनि उते सिक्योरिटी मुहैया कई वञे। बहरहाल वरी बि कोशिशि कंदासीं, असां पंहिंजे वज़ीर अला सां बि ॻाल्हायो आहे, वधि में वधि जीअं सिक्योरिटी थी सघे उते ॾिनी वञे। पर तव्हां सम्झो था सिर्फ़ु सिक्योरिटी वधाइण मसइले जो हल न आहे, जंहिं ते जेका ज़िम्मेदारी आहे, हिकु सिक्योरिटी इदारा आहिनि, इंटेलिजेंस इदारा सां कमु कनि था, उन्हनि खे मुतहरिक रहणु घुरिजे, उन्हनि खे पंहिंजो कमु करणु घुरिजे त जीअं अहिड़ा वाक़िया न थी सघनि, अहिड़नि माण्हुनि जी चुरपुर ते नज़र त रखी सघिजे घटि में घटि। बिल्कुलु रखी सघिजे थी नज़र। असां जेके पार्लियामेंटरी आहियूं, असां पाण में बि ॻाल्हायो त असीं जेके एजेंसियूं आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, ऐं उन्हनि खे बाक़ाइदे स्टैंड वठायूं त असांजा जेके मंदर आहिनि, जेके बि असांजी इबादत गाहूं आहिनि, पाक जॻहियूं आहिनि, उते वधि में वधि सिक्योरिटी फराहम कनि। ऐं ॾिसो, असीं जेके हिंदू आहियूं सभु अमन पसंदि आहियूं, असीं ख़ुदि त बंदूक खणी नथा सघूं, या असांजा जेके थरपारकर में 55% असांजी आबादी आहे, वीचारा गुरबत में अॻे वठा पिया आहिनि, उहे ज़ाहिर चाहिनि था त असांखे सिक्योरिटी मिले, वरी बि असीं कोशिशि कंदासीं, पंहिंजी इलाइक़े अदद सां ॻाल्हाईंदासीं त सभिनी जॻहियुनि ते सिक्योरिटी मुहैया कई वञे। रवि साहब, सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, कॾहिं बि सिंध में सदियुनि खां अहिड़ा तरह जा वाक़िया न थिया, हिक ॿिए जे अक़ीदनि जो, मज़हबनि जो, ॿोलियुनि जो एतिराम कयो वञे थो, पर हीअ जेका हिन वक़्तु जेका बाहि भड़की उथी आहे, इनखे तव्हां सम्झो था इन्हनि साज़िशनि खे कीअं नाकाम बणाए सघिजे थो, इन्हनि जी रस्ता रोक कीअं करे सघिजे थी? ॾिसो, रस्ता बिल्कुलु रोके सघनि था। अॼु ॾिसो त जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो अब्दुल्ला शाह गाज़ी मज़ार ते हिकिड़ो वाक़ियो थियो हुयो, त उते प्रॉपरली हिकिड़ी चौकी ठाही वई आहे, उन सां गॾु वॉक थ्रू गेट लॻाया विया आहिनि, उन सां गॾु उते सिक्योर कयो आहे। त उन खां पोइ ॾिसो, जेकॾहिं जेके बेसिकली हमिलो करणु अचनि था, उहे बेसिकली अंदर जे तरफ़ां हुनखे जेका उहो दिली तौरु मज़बूत न हूंदा आहिनि, उहे कावर्ड हूंदा आहिनि।
उनखे साम्हूं जेकॾहिं नज़र अचे थो न हिते सिक्योरिटी मेजरमेंट्स वरिता विया आहिनि त हू उन पासे न वेंदा। अॼु जेकॾहिं छा असांजा जेके मंदर आहिनि उन ते जेकॾहिं सिक्योरिटी मुहैया कई वञे त उन जे लाइ त छो अॼु अब्दुल्ला शाह गाज़ी ते वरी न थियो आहे? सबबु इहो आहे फुल सिक्योर्ड कयो वियो आहे। अॼु जेकॾहिं पाण अचूं जेकॾहिं पाण मुल्तान में या लाहौर में जॾहिं अगरि दरगाहुनि ते या उन्हनि ते जेकॾहिं अगरि वाक़ियो थिए थो त उन्हनि खां पोइ परमानेंट चौकियूं ऐं उन्हनि ते हिकिड़ो परमानेंट सिक्योरिटी जेका वॉक थ्रू गेट लॻाया था वञनि, उहो असांजे मंदरनि ते छो था कयो वञे? असां ऑल पाकिस्तान हिंदू पंचायत जे तरफ़ां रिक्वेस्ट था कयूं गवर्नमेंट खे त राय महिरबानी, असां नो डाउट मिनारिटीज़ में आहियूं पर असां जेके बि अॼु तव्हां 70% तव्हां सिंध मां ॾिसो त हिंदू तव्हांखे पूरो फिनेंस जेको हुनजो पूरो कंट्रोल आहे उहो हिंदू था हलाइनि। उन खां पोइ बि सभ खां डिप्रेस्ड बि हिंदू आहिनि। जीअं साईं मां साईं जन जे सां पैसोमल साहिब जेको आहे हिकिड़ी ॻाल्हि कई त असां को कमज़ोर न आहियूं, असां सिर्फ़ु कमज़ोर इन जे करे कयूं था छाकाणि असांखे शुरू खां हिकिड़ी तालीम ॾिनी वई आहे त असां कारोबारी माण्हू आहियूं। बाक़ी जेकॾहिं अगरि असांखे इहे मौक़ा बि आया त ज़ाहिर आहे मजबूरन असांखे उन तरफ़ धके या त असां मुल्क छॾींदासीं या हथियार खणंदासीं, पंहिंजो पाण खे सेफ त साज़िश आहे हिंदुनि खे हितां लॾाइण जी, उन्हनि खे पंहिंजे सिंध जा असली वारिस आहिनि, असलो का रवासी आहिनि, उन्हनि खे हितां लॾाइण जी का साज़िश थी रही आहे? बिल्कुलु ई आहे। इहो ॾिसो अॻे बि तव्हांखे अंदाज़ो हूंदो जॾहिं पहिरियों शुरूआति में डिप्रेशन ॾिनो वियो जो असांखे फोर्स कन्वर्शन में रिंकल वारो वाक़ियो पुष्पा ऐं उन सां हिकिड़ी सिक्वेंस हली, उहो वाक़ियो अञा ख़तमु थियो कोन्हे। उन खां पोइ वरी उन में तव्हांखे यादि हूंदो त 250 खां 300 माण्हू एट ए टाइम जेको आहे बसियूं भरिजी करे हितां माइग्रेट थी विया। उन वाक़िए ते असांजे आसिफ अली ज़रदारी साहिबु वॾो स्टैंड वरितो, असांजो सेनेटर हरिराम किशोरी लाल, डॉक्टर लालचंद साहिबु, उहे बाक़ाइदे अपर सिंध विया, असांजे दीवाननि सां ॻाल्हायूं ऐं उन खां पोइ माइग्रेट जो रुझान ख़तमु थियो। मां मां उन ॻाल्हि खे अॻिते वधायां थो। बिल्कुलु मां वरी उन ॻाल्हि अगरि माण्हू मरी वञण खां पोइ अगरि तव्हां हुन ते फातह ख़ाने ते पहुचो था उहो मसइले जो हल न आहे। अच्छा उन खां पोइ अगरि तव्हां सभु पहुता ठीकु आहे, छा उन खां पोइ उहे सिलसिला रुकिजी विया? माइग्रेशन थींदी रही आहे, माइग्रेशन हाणे बि थिए थी। अॼु तव्हां पाण चओ था त मंदरनि ते इहे हमला छा सूरत माइग्रेशन आहे हिकिड़ी ॻाल्हि कते कलाम कयां। माइग्रेशन सिर्फ़ु हिंदू कोन था कनि, शेख बि वञनि था, मेमण बि वञनि था, ख्वाजा बि वञनि था, सिंध मां ॿियूं बि बिरादरियूं वञनि थियूं। इहो न सिर्फ़ु हिंदू थो लॾे, छाकाणि ओवरऑल हालतूं जेके सिंध जूं आहिनि, तव्हां लालकाणे खां शाम जो 4 बजे खां सखर त नथा वञी सघो, 5 बजे तव्हां राति जो किथे बि सफ़र नथा करे, पोइ उहो सिंधी हिंदू हुजे सिंधी मुस्लमान हुजे, उहो ॿई उनमें उनजा मुतासिरीन आहिनि। इहो न त हीअ हालतूं असांजे लाइ आहिनि त असीं लॾपनाह करे जेकॾहिं लॾपनाह असीं जॾहिं हिंदू जेके धरती खे पंहिंजो माउ सम्झूं था, असांजी माउ हींअर धरती माना तकलीफ़ुनि में आहे, ॾुखनि में आहे, असांजी धरती सफ़र करे पई, त पोइ असां जेके सिंधी हिंदुनि जो इहो फ़र्ज़ु नथो थिए त असीं माउ खे तकलीफ़ में जॾहिं असां इंडिया हली वञूं ऐं असांजा ॿिया हिते ॿाहिरि हिते परेशान हुजनि, त असांजी इहा हिकिड़ी अॻे बि इहा ग़लती थी, उनखे वरजायो पियो वञे। असीं सम्झंदा इन सां मसइलो हल न थींदो, इन सां लॾपनाहण सां हालतुनि जो हमेशह मुक़ाबिलो वेही गॾिजी कबो, हालतुनि जो मुक़ाबिलो करणो पवंदो। हालतुनि जा जॾहिं माण्हू क़ौमुनि ते मुल्कनि ते क्राइसिस ईंदा आहिनि उनजा हल कढिबा आहिनि, त उनजो मक़सदु इहो कोन्हे त लॾे हलियो वञे। हा जेकॾहिं सिंधी हिंदू वटि इहो ऑप्शन मौजूदु आहे त उहो लॾे वेंदो, सिंधी मुस्लमान वटि कहिड़ो ऑप्शन आहे? मूंखे उहे पैसे वारा लॾींदा, ग़रीब माण्हू त नथो लड़े सघे, सिंधी ग़रीब माण्हू नथो लड़े सघे न, उहो त कबीलाई जहिड़नि में हिननि में फाथो पियो न हुते। इन सूरत में तव्हां सिंध सरकार ते फोर्स कयो न त पंहिंजी ज़िम्मेदारी इदारनि खे मुतहरिक कनि, सिक्योरिटी इदारा पुलिस आहे, रेंजर्स आहे, छा पिया कनि? असीं चऊं था त सिंध गवर्नमेंट आम माण्हू त हथियार नथो खणी सघे न, उहो त सिर्फ़ एहतिजाज करे थो सघे। पहिरीं ॻाल्हि कई, सिंध में कानून जी हुकुमरानी आहे कोन, सिंध में इहा गुज़िरियल 5 साल या उन खां मुशरफ जे दौर में सिंध जी जेके हालतूं आहिनि, सिंध जे जेको ज़िलनि खे विराए वियो, जेको मुशरफ जो दौर हो, सिंधी माण्हुनि खे जेको डिस्टर्ब कयो, आउं सम्झां थो सिंध जूं हालतूं हींअर जो ख़राबु कोन्हे, 86 खां पोइ इहा हालतूं MRD 13 खां पोइ ख़राबु कई वियूं जेके अञा असां सफ़र कयूं पिया। त उन लाइ असांखे सिंध गवर्नमेंट हुजे या वफ़ाक़ हुजे, ईअं न त असीं चवंदा रुगो सिंध गवर्नमेंट, असीं वफ़ाक़ बि उन सभिनी मुल्क जे सॼे रियासत जो ज़िम्मेवारी थिए थी, त छाकाणि रियासत अवाम उनजी माउ हूंदी, पीउ हूंदो, रियासत हुनजी सभु कुझु हूंदी, त रियासत जो फ़र्ज़ु आहे उनखे हिफ़ाज़त करणु, या सिंध गवर्नमेंट जो फ़र्ज़ु आहे। त सिंध गवर्नमेंट जेकॾहिं आउं सम्झां थो हिते को माण्हू महफ़ूज़ ई न आहे त पोइ हिंदू जो या मुस्लमान जो कराची हालात कराची जा हालात उन में असां काफ़ी सारो इंटरनेशनल कुवतुनि खे सिनारियो उन जो मुख़्तलिफ़ उन ते वफ़ाक़
कहीं सिंध गवर्नमेंट गॾिजी टारगेट मिनारिटी जी ॻाल्हि आहे न आउं चवंदो मिनारिटी खे तव्हां अलॻि न कयो असीं अॻे ई थोरा आहियूं सिंधी माण्हू अॻे ई थोरा आहियूं असीं जेकॾहिं इन में विराए छॾींदा मिनारिटी असांखे असां मिनारिटी आहियूं न असीं मज़हबी तौर हिंदू ज़रूरु आहियूं पर असां अक्सरियत में जीअं अवां सिंधी आहियो तीअं असां सिंधी आहियूं ऐं असीं पाकिस्तानी आहियूं ऐं असांजो मरण जीअण सिंध सां ऐं पाकिस्तान में भले ई असांजे ॾुखियूं असांजे ॾुखियूं सिंधी आहियूं ऐं बहितरीन पाकिस्तानी आहियूं पर 6% खां 8% असां हिंदू मौजूद आहियूं जेकॾहिं तव्हां अॼु बि रेशो कढो एज़ कम्पेयर टू जेको आहे त मुस्लिम्स या ॿियूं कम्युनिटी खां त उनजो रेशो तव्हांखे बराबरि में अगरि जेकॾहिं 2 माण्हू जेकॾहिं हिंदुनि जा किडनैप थियनि त 2 मुस्लिम जा थियनि पर अञा वधीक छा फ़र्क़ु थींदो हिकिड़ी ॻाल्हि कयां अॼु हिंदू काउंसिल जो कराची प्रेस क्लब जे एतिजाज हो जेको हिन हेॾो वॾो इशू थियो असांजे मतिलबु हिंदू धर्म ते जेको असीं सम्झूं हमिलो मंदरनि ते जेको हमिलो थियो उन ते उन एतिजाज में उन तनज़ीम सां सिर्फ़ु 70 माण्हू गॾु हुआ ऐं उन तनज़ीम खां जेकी हिंदू काउंसिल जेके हिंदुनि जे नाले ते सॼो धंधो करे थी मूंखे इहो ॿुधाइनि हुन कॾहिं इमरान जोखियो ते एतिरा एतिजाज कयो जेको 7 सालनि खां अॻुवा थी वियो आहे सिंधी आहे न असांजो कॾहिं ॿियनि इशू ते कल्ह जेके वाक़िया थियनि उन्हनि ते को स्टैंड वरितो खटड़े जो एसन जूणे जो मासूम ॿार लॻंदी आहे न पहिरियों पंहिंजो घर बचाइबो पोइ पढ़ाई करे हुते ॿियनि घरनि ते पहुचबो असां चऊं था नथा बचाए सघूं हिन ते जेके हिंदू काउंसिल जी दुकानदारी खोली वठी या ॿियूं जंहिंमें सिर्फ़ु 4 माण्हुनि पंहिंजी तनज़ीम ठाहे पाकिस्तान जे नाले ते कमु था कनि त इहा आल पाकिस्तान यंग हिंदू पहचान मां चवां थो उन्हनि खे घुरिजे सभिनी असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे नवाज़ लीग हुजे पीपल्स पार्टी हुजे असांखे सिंध लाइ पाकिस्तान लाइ गॾिजी कमु करणो पवंदो इन्हनि हालतुनि जो हल कढणो पवंदो ॻाल्हियुनि सां हल थींदो ईअं सिर्फ़ु बयानु ॾियण सां नोटिस वठण सां या एतिजाज 70 माण्हुनि जे करण सां कुझु न थींदो इहो सिर्फ़ु पंहिंजी दुकानदारी चमकाईंदा ऐं हिन में सिंध गवर्नमेंट जो ॾोह कोन्हे न को वफ़ाक़ जो ॾोह असांखे असुल मुस्तक़िल चई चुका है थोड़ी देर अॻु में त सिंध गवर्नमेंट जी ज़िमेदारी आहे डिफेंस कयां थो त तव्हां असांखे हिंदू ऐं अक़िलियत में न विरायो असां सिंधी आहियूं असीं पाकिस्तानी आहियूं असां सिंध जा 5 करोड़ अक्सरियत में सिंधी आहियूं ठीकु आहे उहो असां मूं पहिरीं ॻाल्हि जेकी त फेल्यूर आहे सिंध गवर्नमेंट जो असीं साथ ॾियण लाइ तयार आहियूं सिंध गवर्नमेंट सां गॾु आहे त गुड गवर्नेंस अचे जेसिताईं गुड गवर्नेंस जेकॾहिं असां चाहींदासीं असां चाहींदासीं असांजी नियतूं ठीकु हूंदियूं जेकॾहिं सिंध गवर्नमेंट अॼु फ़ैसिलो करे सिंध जो चीफ मिनिस्टर इहो फ़ैसिलो करे न सिंध जो चीफ मिनिस्टर इहो फ़ैसिलो करे विझे इन्हनि तव्हां जेको ही वाक़िया थियनि पिया तव्हां सम्झो था त सिंध जी अवाम सिंध जी मुसलमान अवाम हुजे हिंदू कम्युनिटी हुजे कंहिं बि अकेलो न छॾियो आहे ईअं न सम्झो इहो मैसेज न आयो त हिंदू के अक्सरियत में न आहिनि या निंदड़ कान या कमज़ोर आहिनि असांजा मंद पढ़िया लिखिया अदीब सभु माण्हू सिंध गवर्नमेंट पंहिंजी ज़िमेदारी पूरी करे न अॼु लाड़काणे में कहिड़ो नून लीग जो लीडर पहुतो आहे लाड़काणे में ममताज़ भुट्टो उते वियो हो रिज़ाइन कयो ममताज़ भुट्टो अॼु पारब्रह्म में सिंध में पीपल्स पार्टी हुकूमत आहे आऊं तव्हांखे ॿुधायां थो अक़िलती बिरादरी 99% पीपल्स पार्टी खे वोट ॾींदी आहे ऐं अक़िलत सम्झे थी त असांखे फ़ाइदो पीपल्स पार्टी मां थींदो असांजो तहफ़ुज़ पीपल्स पार्टी कंदी ऐं असां तहफ़ुज़ कयो आहे पीपल्स पार्टी अक़िलत बाक़ाइदे तहफ़ुज़ कयो वधि में वधि लॾ पढ़ाइण 6 सालनि में थिए इहा बि ग़लति आहे आऊं चवंदो इहो न को बि जेकॾहिं प्रॉब्लम रद्द-ए-अमल ज़रूर ज़ाहिर कयो पर हिकमत अमली का बि हिकमत जेकॾहिं सिंध गवर्नमेंट फ़ैसिलो करे विझे तव्हां ॾिसो सिंध गवर्नमेंट फ़ैसिलो करे विझे त बाबा असांखे सिंध में सुठी हुकुमरानी आणणी त इहो इहा वॾी साइंस कोन्हे जेकी सम्झ में नथी अचे वफ़ाक़ ॾिसो तालिबान सां ॻाल्हियूं करे पई हू चाहे थी संजीदा आहे त इहो मसइलो हल कजे त हू ॻाल्हियुनि तरफ़ वञे पई न सिंध गवर्नमेंट फ़ैसिलो करे न सिंध गवर्नमेंट अगरि संजीदा हुजे हा त अॼु 3 महीननि खां वठी अॼु IG साहिब जेको आहे त उहो डिप्यूट नथो थी सघे तव्हां ॿुधायो IG डिप्यूट करण वफ़ाक़ खे कमु आहे नाला ॾिना न वफ़ाक़ नथी करे पर इन में प्रॉब्लम जेको आहे कम्युनिटी सफ़र थी करे न अॼु जेकॾहिं तव्हां हेड ऑफ द कमिटी IG डिप्यूट थियण अगरि IG कोन्हे हेड आहे उहो जेको तव्हां अॻिते तव्हां माण्हुनि खे कीअं तहफ़ुज़ ॾींदो जेकॾहिं वफ़ाक़ IG पंहिंजे मर्ज़ी सां मुक़ररु कंदी त उन टाइम ते एतिजाज थींदो सिंध गवर्नमेंट जो
मूंखे यादि आहे असीं गवर्नर हाउस में जॾहिं पहिरीं इजलास थियो पे टारगेट ऑपरेशन जो, उनजी हिकिड़ी न्यूज़ आई के मीडिया में ईअं न्यूज़ आई त भई ज़ुल्फ़कार चीमा सिंध जो IG पियो थिए। फौरी तौर ते शर्जील मेमण हुनजे प्रेस कॉन्फ्रेंस कई त ही फ़ैसिलो वफ़ाक़ न कंदी, त मतिलबु वफ़ाक़ खे पोइ हटणो पियो। असां नथा चाहियूं त असां पीपल्स पार्टी हुजे नवाज़ लीग हुजे असीं हिन बर्निंग इशू ते सियासत कयूं। असीं चऊं था त नून लीग या पीपल्स पार्टी ॻाल्हि कान्हे, हीअ हिकिड़ी अमन अमान जी ॻाल्हि आहे, सिंध में अक़ीलतनि जे तहफ़ुज़ जी ॻाल्हि आहे, मंदिरनि जी हिफ़ाज़त जी ॻाल्हि आहे। हिते असीं सियासत कोन था करणु चाहियूं, असीं चाहियूं था सभु गॾिजी कमु कयूं, वफ़ाक़ बि असां सां गॾु हुजे। कमु कयूं पिया, छो कोन था कयूं? सभिनीनि तव्हां बि सम्झो था त हर मसइले जो हल सुठी हुकुमरानी सां आहे। हुकुमरान चाहींदो, हिकिड़ो SHO अगरि चाहे न त मंदर में ॾोह न, उते मंदर ते हमिलो न थी सघंदो, न उन इलाइक़े में ॾोह थी सघंदो। SHO एॾो पावरफुल आहे। सिंध जो वज़ीर आला तमामु स्ट्रांग आहे। हाणे सिंध जो वज़ीर आला फ़ैसिलो करे विझे त ही अमन अमान ठीकु करणो आहे, ॾिसो कीअं थो ठीकु करे। माना ॾिसो त किथे इंटेंशन ग़लति आहिनि। अगरि अमन वारो थरपार करे अहिड़ो अमन वारो इलाइक़ो जिते क्राइम रेशो तमामु घटि करे सघे थो, त इन जो मतिलबु आहे त इंटेंशन या त नाहे। आख़िर कहिड़ी वजह आहे जॾहिं पाण खेल था चवनि था त अगरि SHO हिकिड़ो चाहे त उन प्रॉब्लम नथो थी सघे, त आख़िर कहिड़ी वजह आहे जो असां जेको आहे उन शइ खे अञा कंट्रोल नथा करे सघूं? उहो रीज़न त ॿुधायो कहिड़ो आहे? लेकिन अगरि ला मौजूद न आहे त उहो ला केरु सही कंदो? अगरि ला न आहे मौजूद त ला केरु सही कंदो? हुकुमरानी पीपल्स पार्टी जी सिंध में तमामु बहितर असांखे सपोर्ट ॾिसो बिल्कुलु सही आहे। अमन अमान जी सूरत-हाल किथे बहितर आहे? कहिड़े ज़िले में बहितर आहे? ॾिसो अमन अमान पूरे खुद पाकिस्तान वॾे में वज़ीर जो ज़िलो ॾिसो केतिरा माण्हू अगवा थियल आहिनि उतां। अॼु जो अख़बारूं सिंधी अख़बारूं पढ़ो त रिपोर्ट थियो न ॻाल्हाइण सां न थींदो न, अमली तरह को कम बि त नज़र अचे न। हाणे तव्हां ॾिसो त इन तरह जी फिरक़ेवारी तव्हां सिंध गवर्नमेंट जे फेल्यूअर जो इहो निशान ॾियां। ॾिसो थर में एॾो डुकार आयो, माण्हू इंसानी जानियूं असांजी ज़ाया थियूं, उते हिंदू बि मरी विया, मुस्लमान बि मरी विया, हिकिड़ो वॾो क्राइसिस आयो। ठीकु आहे, ऐं वज़ीर आला साहब उन ते स्टैंड वरितो, फौरी तौर ते उते पहुतो, सुठो कमु 4 दफ़ा वियो। पर अलाए वरी कहिड़ी हिननि खे वरी के हिननि खे इहा सलाह ॾिनी त बाबा इहो ईअं न थियो आहे, त वज़ीर आला खे सिंध असेंबली में अची ॻाल्हाइणो पियो। वज़ीर आला सिंध असेंबली में मञी चुको हो जॾहिं पहिरें दौरे खां वापसि आयो, कराची में ॻाल्हि मञी चुको हो। अॼु वरी फरियाल तालपुर जी अदी तव्हां स्टेटमेंट पढ़ो, उहो चवे थी त आहिनि वाक़ई। मतिलबु असां हिननि जी कहिड़ी ॻाल्हि खे सही सम्झूं? हाणे थियण ई खपे आहे जंहिं इजलास में बयानु साईं असांजो मिनिस्टर साहब शर्जील साहब ॾिए थो त इहो को मसइलो कोन्हे। 2012 में बि जेकॾहिं 130 ॿार मुआ, 2013 में बि जेको आहे त 140 ॿार मुआ, जनवरी में अञा 70 ॿार मुआ आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो त ही को बयान आहे? वॾे वज़ीर चवण जो मक़सदु इहो हो त ॿार कणिक न ॾियण जे करे कोन मुआ आहिनि या फुड जे करे कोन मुआ आहिनि। अॼु ताईं आइडेंटिफाई थियनि त ॿार छाजे करे इन्फेक्शन जे करे वॾा बि मुआ छाजे करे मरे? डॉक्टरनि जी रिपोर्ट आहे, ॿिया इदारा आहिनि, सिहत जा आलमी इदारा, उन्हनि जी रिपोर्टनि खे कीअं थो नज़रअंदाज करे सघे? ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ वापसि पंहिंजे मौज़ूअ ते ॻाल्हायूं था। नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक।